अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। दौलतपुर में महांगाई जो जिन ॿाहिरि निकिरण ऐं इंतज़ामिया पारां अघनि में कंट्रोल न करण ख़िलाफ़ तालका दौलतपुर बहाल कयो। जदोजहद कमेटी जे अॻवाननि इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो, सैयद रफ़ीक शाह, अब्दुल हमीद खान अब्बासी, GM जुणेजो हाजी यार मोहम्मद अबड़ो, नबी बख्श पल्ली ऐं ॿियनि जे अॻवानी में नेशनल प्रेस क्लब दौलतपुर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे अॻवाननि चयो त हेॾी हुकूमत हूंदे ही जेकी हुकूमत तब्दील थी आहे, जीअं पोइ तीअं महांग वधंदो थो वञे, खुटे कोन थो। चयूं पिया त अॻूणी हुकूमत कयो आहे, पर हिननि त उन्हनि खां बि चढ़ी विया। ऐं ही जेके अली बाबा 40 चोर कठे थिया आहिनि, उन्हनि मां को बि असांखे रिलीफ न मिलियो आहे। अहिड़ी हुकूमत असांखे खपे ई कान का, जेका आवाम खे ज़लील करे, ग़रीबनि जो रतु चूसे। महंगा हो गया, आवाम आटे के लिए एहतजाज सरप है, एहतजाज बनी हुई है। आटे की जो पैदावार की बहुत कमी है और गंदम इतनी महंगी हो गई, आम आदमी नहीं ले सकता। आटा की आवाज़ उठा रही है आवाम, आटा सस्ता करो, आटा सस्ता करो, आवाम के चूल्हे जलाओ, आवाम के चूल्हे जलाओ, आटा सस्ता करो। आखिर में हुननि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, डिप्टी कमिश्नर ज़िला शहीद बेनज़ीराबाद ऐं तक जे चूंडियल MPAs ऐं MNAs खे अपील कंदे मुतालबो कयो त दौलतपुर में हथरादू वधायल अघनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे।